लाल जा प्रेमी सभई दिल सां चओ झूलेलाल। हिंदू देवी देवताउनि जी अॼुकल्ह जेके फोटो अचनि पिया उन्हनि में कुछ त इलाही सुठा आहिनि, पर कुछ फोटो में मूंखे श्रद्धा ॾिसण कोन ईंदी आहे। जीअं त अॼुकल्ह झूलेलाल साईंअ जा फोटा अचनि पिया। हिननि फोटो में तव्हां ॾिसी सघो था लाल साईंअ जी सवारी पल्ले जो मुंहुं खुलियल आहे। हिन में ईअं लॻे थो कि लाल साईंअ जो वजन वधीक आहे या लाल साईं ज़बरदस्ती पल्ले ते वेठा आहिनि। ॿिए तरफ़ तव्हां हिन फोटनि खे ॾिसी सघो था। हिन में लाल साईं ऐं लाल साईंअ जो पल्लो ॿिन्हिनि जो सौम्य स्वरूप आहे ऐं सभिनि खे आशीर्वाद ॾियनि पिया। किन फोटनि में लाल साईंअ खे पगड़ी पाराई वई आहे, जेको बि सही कोन्हे। झूलेलाल साईंअ खे मुकुट पातल हूंदो आहे। अहिड़ी ई तरह भॻवान कृष्ण जा बि अहिड़ा फोटो आया आहिनि जंहिंमें भॻवान कृष्ण लैपटॉप पिया हलाइनि ऐं राधा रानी मोबाइल में पई ॻाल्हाए। अहिड़ी ई तरह भॻवान शिव, भॻवान गणपति ऐं भॻवान हनुमान जा बि अहिड़ा फोटो अचनि पिया। मां तव्हां सभिनि खे सिंधी समाज एकता जी तरफ़ां नेमाणी वेनती थी करियां त अहिड़ा फोटो जंहिं वटि बि अचनि त उन्हनि खे डिलीट करायो ऐं उन्हनि खे सही मार्गदर्शन ॾियो, छो त अॼुकल्ह जी ईंदड़ पीढ़ी इहे फोटो ॾिसी करे ईअं ई सिखंदा कि असांजा भॻवान लैपटॉप पिया हलाइनि या मोबाइल पिया हलाइनि। नंढे हूंदे असां ॿारनि खे जेके ॻाल्हियूं सेखारींदा आहियूं उहे उन्हनि खे हमेशह यादि रहंदियूं आहिनि ऐं उन मां ई उहे ज़िंदगी जो सबक़ वठंदा आहिनि। असांजे हिन सुझाव खां तव्हां सहमत हुजो त सिंधी समाज एकता खे इन में साथ सहकार ॾिजो।